जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। सिंधी अदबी संगत शाख दादू पारां संगत ऑफिस जे ऐवान में मौसीकार कादिर सिंधीअ सां गॾु गीतनि भरी रिहाण अदीब ऐं शाइर अली मोहम्मद दर्द सोलंकीअ जी सदारत में रचाई वई। सेक्रेटरी इमरान सुमरो चयो त सिंधी अदबी संगत जो कमु ॿोली अदब ऐं उन सां लाॻापियल हर शोबे जे दोस्तनि खे मान ॾियण ऐं संदनि हिमत अफ़ज़ाई करण सां गॾु खेनि अदबी प्लेटफॉर्म मुहैया करणु आहे। कादिर सिंधी जी शख़्सियत ऐं फ़नी ख़िदमतुनि ते पिणु रोशनी विधी वई ऐं खेसि बहितरीन कारकर्दगी ते मंटा अवार्ड सां नवाज़ियो वियो। सदारती ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त कादिर सिंधी बहितरीन इंसान ऐं मिसबत सोच रखंदड़ आहे ऐं 40 सालनि खां रागदारीअ जी दुनिया सां लाॻापियल आहे। हुन उस्ताद बुखारी ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरीअ जूं 350 नयूं धुनूं तरतीब ॾिनियूं आहिनि। महफ़िल मौसीक़ीअ में असलम राई, सिकंदर सुमरो ऐं ॿियनि सचिल सरमस्त, शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं ॿियनि शाइरनि जा गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। ऐं दादू ॻोठु ताजू पंवर जे रहवासी शेर मोहम्मद पंवर, ताज बीबी पंवर, माजिदा पंवर, हाकिम ज़ादी पंवर जो ॻोठु ताजू पंवर जे बाअसर धुन जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठाणनि ग़ुलाम रसूल पंवर, सोहेल पंवर, अज़ीज़ुल्लाह पंवर पंहिंजी छोकिरी ज़हीरा पंवर जो फोटो असांजे नौजवान अनीस पंवर सां गॾु ठाहे असांखे ब्लैकमेल करण जी कोशिश कई आहे। बाअसर धुन जो चवणु आहे त ज़हीरा ऐं अनीस जी शादी करायो। बाअसर धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। पुलिस बि साणनि बिट बणियल आहे। हुननि चयो त पुलिस असांजे 3 घर भातियुनि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल करे छॾिया आहिनि, जेको असां मिसकिननि सां ज़ुल्म आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां घुर कई त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजे माण्हुनि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे।